बुधाया है तो जी बीमार न्याणी घर में चले आयो तू तो चली दुआ घुरा तो जी भी बीमार न्याणी चंगी भली थी बवे अरे मारी गाल चंद्र दे निहार मथे को कई हुजूर फरमायो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। प्रभु बजे आगुर जो इशारो थी दो चंद्र ब टुकड़ा थी दो हिकड़ो टुकड़ो अबू कुबैस जबल ते वञी किरियो आहे ॿियो टुकड़ो मुस्तफा जे झोलीअ में अची किरियो आहे। अल्लाह समझी वियो दिल खे धक लॻुसि त यार आहे सचो पाण फरमाओ त मां तोखे तुंहिंजा सभु साल ॿुधाया पर ख़ुशख़बरी तूं ॿुधाया वञ यमन में तुंहिंजी धीअ बि चङी भली थी बच्चा ॾिसी मोटी आहे उतां रवानो थियो आहे अबू जे लॾे वियो ई कोन धूड़ पाए मुंहिंजो कमु थी वियो हबीबल करीमन जे ॼाण सां यमन रवानो थी वियो आहे पंधु कंदो मुफ़ासिला तय कंदो जॾहिं यमन में पहुतो आहे और मुंहिंजा दोस्त आधी राति थी वई आहे देर थी वई आहे ॿ टे रातियूं रस्ते वात में पइजी वियूं आधी राति जीअं जो पहुतो आहे त कोट किला बंदि थी विया दरवाज़ा बंदि थी विया आधी राति जो हुनखे वेहणो कोन आयो पंहिंजे घर जो वञी घणो खड़कायईं अंदरो आवाज़ आयो मन दिल बाब केरु आहे दरवाज़े ते जवाब ॾिनई त मां हबीब आहियां जल्दी दरवाज़ो खोलियो दरवाज़ो जो खुलियो त हैरान थी वियो दरवाज़े खोलण वारी उहा न्याणी हुई जेका डोड़ंदी आई हथ सलामत पेर सलामत अखियूं सलामत ज़ुबान सलामत दर बि खोले पई चवे पई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हबीब के अखियुनि मां ॻोढ़ा वही आया ओ न्याणी बेख़बर तोखे हथ कह लगायो तोखे दुआ कह कई तोखे चङो भलो कह बढ़ायो तोखे कलमो कह पढ़ायो मां सम्झां थो तूं हिन जाइ ते कीअं मुस्लमान बणजी वई आहे। छोकिरी खिली पंहिंजे बाबे खे चवण लॻी आहे बाबा जंहिं मके में तोखे चंड चीरे ॾेखारियो हो उन मुंहिंजे जिस्म ते हथ घुमायो आहे कलमो बि भरायो सुभान अल्लाह। अदा ये सब ॻाल्हियूं मुंहिंजे आका ॾेखारियूं न अबू जहल पाण हो पथरियूं खणी आयो बाबू मुंहिंजे आॾो चवण लॻो आहे मुंहिंजे मुठ में छा आहे हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मां तोखे ॿुधायां त तुंहिंजे मुठ में छा आहे या मुठ वारी शइ तोखे ॿुधाए त मां केरु आहियां जेको सौदो करे जेका न मुंहिंजे मुठ में हथ में शइ आहे उहा ॻाल्हाईंदी कान्हे पाण फरमाइनि था तोसां कान ॻाल्हाईंदी पर मां मुहम्मद सां ॻाल्हाईंदी ला इलाहा इल्लल्लाह गोहरे अहमद रसूलुल्लाह हजरत मौलाना आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त हबीब अबू जहल जे आमुर ने रुगो इशारो कयो आहे त अबू जहल जे मुठ में 9 पथरियूं हुयूं उन पत्थरनि मुस्तफा जो कलमो पढ़णु शुरू करे ॾिनो। अबू जहल खे कावड़ आई त बड़ा पथरियूं बि मुंहिंजे हथ में खणी बि मां आयो आहियां दुश्मन बि मां वरी मुंहिंजे हथ में जो कलमा धर इहे खपत में कावड़ में खणी ज़मीन ते उछलाए मुंहिंजा अॻ में 9 पथरियूं ज़मीन ते उछलाए जिथे उहे पथरियूं टिड़ी पखड़ी थियूं सॼी ज़मीन पई चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
हिकिड़ो यहूदिया मुंहिंजे महबूब जे इम्तिहान लाइ आयो आहे जंगल मां हिकिड़ी गोहा ते कई अथई उनखे मारियो अथई उनखे कोहड़ में विधो अथई उनखे साड़ियो अथई उनजा हॾा कुंडे में विधा अथई मथां मुंहुं बंदि करे नबी करीम वटि आयो आहे जेकॾहिं तूं सचो नबी आहे ॿुधाए त हिन लोटे जे अंदरि छा आहे नबी से फरमाइनि था मां ॿुधायां त लोटे में छा आहे या लोटे वारी शइ तोखे ॿुधाए त मां केरु आहियां अभी बंदी ज़ात बाबरकात शहाद फरमाइनि था पिया मां तोखे ॿुधाइण लाइ बि तयारु आहियां लोटे वारी शइ बि तोखे ॿुधाईंदी यहूदी सोचे सही अहिड़ी शइ आहे जेका ॻाल्हाईंदी कान्हे पर जेकॾहिं ॻाल्हाइण जी ताक़त बि हुजे हा पर हाणे अहिड़ी हालत में आहे जो ॻाल्हाईंदी कान पाण फरमाइनि था तो गोह मारी आहे सारी आहे अंगर कया हल लोटे में खणी मुंहिंजे इम्तिहान लाइ आयो आहे तुंहिंजे लेखे कोयला थी वई आहे पर मां चवां थो कुंभ हबीब जे ज़बान मां निकिरंदो हुयो त लोटे में फटकार शुरू थी वियो नकली जो वरी खोल कढो मां पई करे वहा बि अॻे बि मारे वई हाणे इहे सभु ॻाल्हियूं चओ सुभाणे जॾहिं मके जे माण्हू ॾिठियूं त मन पंहिंजे पाण में चवण लॻा त ही त अलाह हुआ छा चयूं महबूब ख़ुदा चओ अलाह जो महबूब चओ अलाह जो तव्हांजो अक़ीदो दुरुस्त मुसलमान भाइरो काफ़रनि चवण लॻा त अलाह हुआ अहिड़ा कम जो अलाह कंदो आहे अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे फरमायो मुंहिंजा महबूब इन्हनि जो हाणे अक़ीदो ईमान अञा मुंहिंजो ख़राब हाणे खे चओ बोलो इन्नमा अना बशरुन मिस्लुकुम जागो थाना है वो ताकि आयत से समझाएगी कुल इल्लमा अना बशरुन मिस्लुकुम इनके चई बुधाए तमा अल्लाह नाया मा रब नाया मा त ज़ाहिर में तव्हां जहिड़ो इंसान थी करे बशर बणजी आयो आया छाजे लाइ सभिनी तफ़सीर लिखियो आहे त महबूब करीम खां अल्लाह ताला इहो ऐलान तवाज़ुअ जे करे करायो कसर नफ़्सी जे करे करायो त जीअं दुनिया वारनि खे महसूस थिए त मां अल्लाह न आहियां बल्कि अल्लाह जो बंदो आहियां जीअं तव्हां इंसान दुनिया में थी आया आहियो मां बि तव्हांजे मिसल थी आयो आहियां मुंहिंजा दोस्तो थींदो मां जेकॾहिं चवां त हे गिलास चांदी जहिड़ो आहे तव्हां बि चओ चांदी साढे चांदी पोइ चांदी थी वञा चांदी ॿी शइ आहे चांदी जहिड़ो चओ बाबा हाणे थोरा दुआ करे करो चांदी ॿी शइ आहे चांदी जहिड़ो बशर ॿी शइ आहे बशर जहिड़ो जागो थाला अल्लाह ताला ईअं कोन फरमायो आहे इन आयत में अल्लाह ताला फरमाए थो कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम मां तव्हांजे मिसल बशर थी दुनिया में आयो आहियां पर वरी बि फ़र्क़ु आहे यूहा इलैया अहां ॾे कुती बि कान ईंदी आहे मां मुहम्मद जे दर ते जिब्रील भेरा पाईंदो हर शइ से कमी पायद ऐवान मोहम्मद जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद तो सुभान अल्लाह आजाद खुदा बंद के मखफीस से आलम
पैदा अयानस्त बचश्मान मोहम्मद अरशस्त कमी पायब ऐवान मोहम्मद अरशस्त कमी पायब ऐवान मोहम्मद जिब्रील अली खादिम दरबान मोहम्मद। हाणे मूंखे ॿुधाए महबूब फरमाए थो त तव्हां ॾे त माण्हू कोन अचे जिब्रील मूं वटि भेरा पाईंदो आहे रुगो भेरा कोन पाईंदो आहे पर महबूब जे सुतो पियो हूंदो आहे त जिब्रील इंतज़ारु कंदो आहे। ॿुधो न साईं मोहम्मद इस्माइल खां दिलि ठारे छॾियईं ऐं काबू ईमान करे छॾियईं त महबूब जो आशिक़ आहे जिब्रील अॻे ई पहुतो आहे या रसूल अल्लाह तुंहिंजे आशिक़ खे तड़ो मां थो ॾियां। अब ॿुधी न महबूब जे आशिक़नि खे जिब्रील विझाइण अचे मुंहिंजे महबूब जे गुलामनि जी ख़िदमत जिब्रील करण अचे त नबी साहिब खे प्यार आहे आशिक़ रसूल आहे त हिन खे मां विझारियां। अरे जिब्रील जंहिंजे दरवाज़े ते अचे मूंखे ॿुधाए त फ़र्क़ु न आहे छा नबी असां जहिड़ो आहे तोड़े घणा दफ़ा जिब्रील आयो आहे जे हिकिड़ो दफ़ो जिब्रील आयो हुजे त पोइ तूं नबी जहिड़ो थी सघे थो पर ख़ुदा जो कसम आहे जिब्रील सवाइ नबीअ जे कंहिंखे बि कोन ईंदो आहे। महबूब मोहम्मद करीम जी ज़ात तो जहिड़ो त कोन्हे पर मुंहिंजो मुस्तफ़ा सवा लख नबीअ जहिड़ो बि चओ सवा लख नबीअ जहिड़ो बि अॼु आयो जख था हणो असां जहिड़ो आहे छा में तो जहिड़ो आहे तुंहिंजा हथ नबी जे हथनि जहिड़ा न आहिनि तुंहिंजी अखे मुंहिंजे महबूब जे हथनि जहिड़ी न आहे तुंहिंजी ज़ुबान मुंहिंजे महबूब नबी जी ज़ुबान जहिड़ी न आहे तुंहिंजा पेर मुंहिंजे महबूब नबी जे पेरनि मुबारकनि जहिड़ा न आहिनि मुंहिंजे महबूब करीम जे कपिड़े ते मख खां न वेहंदी हुई ख़ुदा जो कसम आहे सरकार जे जिस्म ते मख न वेहंदी हुई पर कपिड़ो जिस्म खां धार करे इहा परे रखंदा हुआ त परे बि कपिड़े ते मख न वेहंदी हुई मख खे छॾा सही त रसूलुल्लाह जो कपिड़ो मुला जे बूथ ते थोरो गुड़ मखियो विहारे मार्केट में सॼे मार्केट जूं मखियूं मुला जे बूथ आवया न दावा वारी कंहिंजो करे मां जहिड़ो आहे। हाय हाय आशिक़ रसूल हज़रत पीर ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार फरमाइनि था अन्ना बशरदा शोर न बचाबू विच यू हाले दीन दिखातो झूठ बुलंदा सरात मुझे साईं दे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह जो वली जो फरमाए अल्लाह बशर दा छोड़ो न बचादो विच यू हादे दीन दिखातो आवे भाईरा साफ तपातो आवे भाईरा साफ तपातो कुछ दसो दस चेरीरा जेकर चाही अहद को मिलया अहद नाम बकरीरा जेकर चाही अहद को मिलया अहद नाम बकरीरा जिस जो देखी नाम मोहम्मद जिस जो देखी नाम मोहम्मद तुम अखियां से लहरी रो जेकर चाही अहद को मिलना असां जहिड़ो आहे असां जहिड़ो आहे ख़ुदा जो कसम आहे असां जहिड़ो आहे। महबूब हथ खणे लथल सिज वापसि वरे अली सोनो नमाज़ पढ़े महबूब करीम गिलास पाणी जंहिंमें गिलास में रुगो हथ विझे हथ विझी मुस्तफ़ा ॿाहिरि कढी हीअं झले रहे त पंजनी आंगुरनि मां पंज नदियूं जारी थी वञनि।
ऐं उन आंगुरनि जे पाणीअ मां रुगो आंगुरनि जा मथा पिसिया हुआ, मथनि खे रुगो पाणी लॻो, ईअं जो जॾहिं वेठा त 1500 सहाबनि घोड़ा बि पीआरिया, उठ बि पीआरिया, खलियूं बि भरियो, पाण बि पीठो कयो, हबीब जे आंगुर जो पाणी हले पियो। उंगलियां है फैज़ो पर टूटे हैं दासे झूम कर, उंगलियां है फैज़ो पर टूटे हैं दासे झूम कर, नदियां पंजाब रहमत की है जारी वाहवा, नदियां पंजाब रहमत की है जारी वाहवा, वाह क्या जूदो करम है। कुर्बान मुझे महबूब नबी का रब्बुल आलमीन ने जो कसम मुझे महबूब करीम खे अल्लाह तबारक व तआला जहान ने मोकिले, जहान ते एहसान करे छॾिया, ख़ुसूसन असां ते एहसान कई जो असां खे ज़ोहरो नबी मिले। मुल्हनि खे चओ त तव्हां बि ठरो, अवां बि ख़ुशि थियो जेकॾहिं तव्हांजो नबी आहे त, पर जे तव्हांजो न आहे त पोइ वरी दूर पायो, पोइ असांजो तव्हां सां वास्तो कोन्हे। ऐं यकीन ठरंदो उहो जंहिंजो नबी हूंदो, अदा जे किन्हनि जो हुजे त ठरनि न, पर छो था ठरनि, इन जे करे के कावत थी लॻे त तारीफ़ छो था कनि पिया। मुंहिंजा दोस्त मुंहिंजो वाल साहब हो, ट्रेनिंग ते रहे, सरकारी मुलाज़िम हो, हैदराबाद में ट्रेनिंग हुजे, मूंखे ख़त लिखई त बाबा टाइम मिलई त हैदराबाद मां घुमी वञी, मां वाल साहब जो हुकुम थियो हैदराबाद में, बाबा साईं ते ट्रेनिंग हाई स्कूल कॉलेज हो, उन्ही में रहंदा हुआ, उते मास्टर बि तमामु घणा हुआ, उस्तादनि सां गॾु रहंदा, हॉस्टल में वियुसि, तक़रीबन जुमे जी राति मूंखे यादि थो अचे, बाबा साईं उस्तादनि खे ॿुधाए मुंहिंजो पुटु आहे शाहपुर चाकर में पेशमा, उस्ताद चवंदा बाबा जे करे मूंसां मिलण आया, राति सोमणी जी नमाज़ पढ़ी मानी खाई कचहरी ते वेठा थे त तक़रीबन 50-60 उस्ताद हुआ, चवण दुनिया जी कचहरी कोन था अचो, तव्हां असांखे अलाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधायो। मुंहिंजो बाबा अल्हम्दुलिल्लाह, चोर ठगे खे मालिक वटि बि वहणो त चोर वटि बि वहणो, ईअं न सही, असांखे त ख़ुदा तबारक व तआला, मां त ख़ुदा जा लख एहसान थो मञा जो ख़ुदा पाक ड्यूटी हाली आहे त मुस्तफ़ा जी तारीफ़ पिया कयो, ख़ुदा करे ज़िंदगी हिन में पूरी थी वई। तो पंहिंजो जेको हाल हो उन हाल मुताबिक़ महबूब करीम जी सिफ़त सना बयान कई थे, तक़रीबन 2-2.5 कलाक कचहरी हली, उन खां पोइ दुआ घुरी सुतासीं, ॾाढा उस्ताद वीचारा ख़ुशि थिया, हिकिड़ो उन्हनि में को पेट जे सूर जो मरीज़ हो, जागो ना ॾाढी का तकलीफ़ दर्द। सुबुह जो उथियासीं, नमाज़ पढ़ी थे, मूंखे बि कोन चई, बाबा खे बि कोन चई, ॿियनि मास्तरनि खे बि चई, मुंहिंजो साहिबु सुठो माण्हू आहे, सुठो माण्हू आहे, पर एॾी नबी जी तारीफ़ थोरी कबी आहे, वधाए 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 वञी नबी खे अलाह सां मिलाई, एॾी नबी जी तारीफ़। मूंखे मास्टर साहब जो सही हो कुहाड़ो हो, जैसे हीअं थो चए बचो उस्ताद अफ़सोस आहे तुंहिंजे मास्तरीअ ते हराम जी पधार करे छॾी, तोखे अञा बि सम्झ कान्हे का, मां केरु थींदो हाणे खे वधायां, रब थो चए वरफ़अना लक ज़िक्रक, ऐं मुंहिंजा महबूब तुंहिंजे ज़िक्र खे मां अल्लाह बुलंद कयो आहे। मुंहिंजो पहिरीं ॻाल्हि त मास्टर साहब ॿुधाए, अल्लाह सां वञी मिलायो अथमि, तूं मूंखे ॿुधाए त अल्लाह जे शान जी हद केतिरी आहे, अल्लाह जे शान जो लीको कढ त हेतिरो अल्लाह जो शान आहे, उन खां अॻिते हराम जे मां हलां, नबी साईं जो उन खां हेठि शान कंदुसि, अल्लाह जे शान जी हद आहे कान का, मुंहिंजी बाह हेतिरी मथे थी वञे पई, जेकॾहिं को मूंखां ड्रिघो हूंदो त अञा मथे हथ वींदो, अञा को ड्रिघो हूंदो त हुनजो हथ अञा मथे वींदो,
जेतिरो कद हूंदो ओतिरो हथ मथे करे सघंदो। रब थो चए वरफ़अना लक ज़िक्रक, ओ मुंहिंजा हबीब तुंहिंजो ज़िक्र मां रब बुलंद कयो आहे। न का रब जे ताक़त जी हद आहे, न को मुस्तफ़ा जे शान जी हद आहे। ताला जे ज़ात जी कुदरत जी हद आहे। तॾहिं त आशिक़ थो चवे न, उथ में महंदे सिफ़त सदा कर, नबीअ ते सल्ले अला पढ़। सुभान अल्लाह। असांखे त सबक़ इहो मिलियो त उथो वेहो हलो घुमो मुस्तफ़ा जी तारीफ़ कयो। उथ में महंदे सिफ़त सदा कर, नबीअ ते सल्ले अला पढ़, फतबिऊनी सिर को झुका कर, फतबिऊनी सिर को झुका कर, पोइ युहिब्बु दर्जे पंहिंजी रहो, जेकर चाही अहद को मिलणो, अहमद नाम पकड़ी रहो, जेकर चाही अहद को मिलणो, अहमद नाम पकड़ी रहो, जिस जो वेठी नाम मोहम्मद। सभी को सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिस जो वेठी नाम मोहम्मद, तुम अखियां में लहरी रहो, यार जेकर चाही अहद को मिलणो। अल्लाह या रसूल असांजो नबी शान वारो नबी, ॾाढे असांजो नबी, असांजो नबी शान वारो। ख़ुदा पाक जो कसम आहे, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके ग़ुलाम हुआ, सहाबा किराम हुआ, उन महबूब जे ग़ुलामनि जो 24 कलाक इहो ई हम ज़िक्र फ़िक्र हूंदो हो। पाण खे हिक ॿिए खे भेरा ॾेई हुज़ूर जूं हदीसूं पिया ॿुधाईंदा हुआ। महबूब जा कौल यादि कंदा हुआ, अक़वाल यादि कंदा हुआ, हबीब जे सुन्नतुनि खे सीने सां साड़ींदा हुआ। उनखे दर्स इहो मिलियो हो, उनखे सबक़ इहो मिलियो हो त नबी करीम जी निस्बत ऐं मोहब्बत खां सवाइ कुझु बि कोन्हे। अल्लाह ताला जी ज़ात क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। और मुंहिंजा महबूब नबी तोखे उल्टो फरमाया त दुनिया खे ऐलान करे ॿुधा त जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जे रज़ा जी ज़रूरत आहे, तव्हां चओ था ख़ुदा असांजे मथां महिरबान थिए त मां मुहम्मद करीम जी ताबेदारी कयो। जेकॾहिं मुंहिंजी ताबेदारी कंदो, ग़ुलामी अख़्तियार कंदो त युहिब्बुकुमुल्लाह, मुंहिंजे ताबेदारी करण सां अल्लाह तव्हां सां मोहब्बत कंदो। अॻ में तव्हां ख़ुदा सां ते प्यार ॻोल्हियो, अॻ में तव्हांजी तमन्ना ही त रब राज़ी थिए, अॻ में तव्हांजो ख़्याल हो त रब करीम जी ज़ात को महिरबान थिए। पर जॾहिं तव्हां मुंहिंजे नबी जी ग़ुलामी अख़्तियार कंदो त ख़ुदा थो फरमाए मां तव्हां सां प्यार कंदो। अवां मुंहिंजा महबूब बणिजी वेंदो। मुंहिंजो महबूब नबी महबूब त आहे ई आहे, पर मुंहिंजे महबूब सां जेको प्यार कंदो उहो बि मुंहिंजो महबूब बणिजी वेंदो। रुगो महबूब खोड़ बणबो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, जेकॾहिं तव्हांजा गुनाह हूंदा ख़ता हुजूं त नबी करीम जे इत्तिबा जे करे तव्हांजा गुनाह माफ़ कंदुसि। मता तव्हांखे वहम हुजे अल्लाहु गफूरुर रहीम, रब जी ज़ात बाबरकात माफ़ बि कंदड़ आहे त रहम बि फरमाईंदड़ आहे। तव्हां रुगो मुंहिंजे महबूब जे ग़ुलामी प्यार कयो त तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह, हक जार या अली मुर्तज़ा, या दस्तगीर रहमतुल्लाह। दुरूद शरीफ मुझे महबूब ने बुलंद आवाज़।
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। दोस्तों, आसमान सामान के धोखो ही दार नबी करीम जी रात का बरसात बशर जी दिन समाया हमेशा कानूना त ढगी में घोड़े मां घोड़ो समाओ ईअं जिन सजन समाईंदी नबी जेका नूर हो जा त नूर मां अचे हाणे अबो अल्लाह बशर पाण में विझणो आया बशर थिया रोजा अल्लाह ताला जी रात का बरसात कानून जो मोहताज न आहे। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। रब चवंदो आहे मां कुदरत जो मालिक आहियां। मां तव्हां खां पुछां थो, अवां ज़रा हेॾे तवजो कयो। तवजो आहे? अवां छा मां पैदा थिया आहियो? मिटीअ मां। ख़लक़नल इंसान मिन सलसाल। असां इंसान खे खड़कंदड़ मिटी मां पैदा कयो आहे। हमा मसनून जेका गारे गप में सड़ल मिटी ही असां मां पैदा कयो आहे। वरी ॿी आयत में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमात मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअन बसीरा। असां इंसान खे नुतफ़े मां पैदा फरमायो आहे। अल्लाह जो क़ुरान सचो चओ। अल्लाह जो क़ुरान अल्लाह को मिसर थी वई आहे जागो था अल्लाह का मिसर थी दिया जा। हिकिड़ी आयत में को फरमाए मिटीअ मां पैदा कयो त वरी ॿी आयत में को फरमाए त नुतफ़े मां पैदा कयो त मिसर जी ॻाल्हि आहे। जो अल्लाह विसर खां पाक आहे। ॾाढे जो अल्लाह विसर खां और मुझा प्यारा दोस्तों अजीजो अल्लाह पाक जा ॿई फरमान सच्चा आहिनि। रब करीम असांखे नुतफ़े मां बि पैदा फरमायो आहे। अल्लाह ताला जी ज़ात इंसान खे मिटीअ मां बि पैदा फरमायो आहे। आदम अलैहिस्सलाम खे रब ताला मिटीअ मां पैदा फरमायो। इन उन पासे इशारो आहे त आदम सां मिटी मां पैदा कयो आहे। आदम जी औलाद बाद में जेका आई आहे उनखे अल्लाह ताला नुतफ़े मां पैदा फरमायो आहे। ॿई फरमान रब करीम जा सच्चा आहिनि। पर मुंहिंजा प्यारा भाउ बि जिन्स मां जिन्स जो कयो अल्लाह ते लागू कोन थींदो आहे। सालिह अलैहिस्सलाम खे क़ौम पई चवे नबीया तोखे नबी तॾहिं मञींदासीं जॾहिं असांखे ॾाची पत्थर मां पैदा करे ॾेखार। पर दुआ घुर पत्थर फाटे ॾाचीअ जी मुंडी निकिरे हिकिड़ो पासो हेॾे किरे ॿियो हेॾे किरे ॾाची बीही रहे बीहण सां अॻियां गोॾा खोड़े गोॾनि खोड़ सां अञा पोयो ॻोल्ह न खोड़े त वरी फर भी जड़े मिंट साले अलैहिस्सलाम खुदा जी दरबार में हथ कया मौला ॾाढी बदमाश कौम आहे। ॾाची त ॾाचीअ मां थींदी मूंखे त अजब चपल मां मौला हाणे मुंहिंजी लज तुंहिंजे हथ में आहे। नबी तुंहिंजो आहियां। नबी ए जवंदा जे कॾहिं चपल मां ॾाची न कढई त नबी तोखे न मञींदासीं। हाणे कीअं मुंहिंजी मौला मां कीअं तोखे चवां जिन्स मां जिन्स निकिरे ॾाचीअ मां ॾाची निकिरे काॾे जबल काॾे ॾाची हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा प्यारा सालिह नबी कानून ॿियनि सां हूंदा यारनि जी ॻाल्हि मञबी आहे त कानून तोड़े छॾिबा आहे। तो मुंहिंजो महबूब नबी आहे हथ खणो तुंहिंजो जो कम आहे त जबल मां ॾाची करणु मुंहिंजो कम आहे। अल्लाह जे नबी हथरा खया वॾी चिंता फाटी पई हिकिड़ो पासो हेॾे त ॿियो हेॾे विझा घूमट निकिती थोरी देरि गुज़री त गिची निकिती हिकिड़ो पासो हेॾे वञी किरियो ॿियो हेॾे वञी किरियो त सॼी सारी ॾाची निकिरी पई बीही रही अॻियां गोॾा खोड़े अञा पोयो गोॾो खोड़े कोन त घोड़ो बि करे वियो। साल फरमाए था चो हिन जो खीर वॾो हो एतिरो त हुन में खीर आहे। दली पोटल वारा ॾुही विया झाड़ू शाह वारा ॾुही विया मिठाणी वारा ॾुही विया रोजा प्यारा दोस्त न्यू जतोई वारा ॾुही विया एॾो सखी दाद वाही जा ॾुही विया सारो मुल्क ॾहंदो वञे सुबुह खां शाम ताईं ओगर वरायूं बीठी आहे पर खीर खुटो ई कोन। माण्हू जो साले ही छा ॻाल्हि आहे। साले में सलाम दुआ घुरी मौला ॾाची वधि में वधि किलो 2 किला 3 किला भले खां भली त 5 किला इन खां वधीक ॾाचीअ जो खीर कोन हूंदो आहे।
इन जो तकदीर खुदे कोन तो नजू पियो हलंदो रब ते उहा दाती जेका जिन समा जिन सजोड़ींदो आहियां पंहिंजे मर्ज़ीअ सां ठाहींदो आहियां उन में खीर थोरो हूंदो आहे पर जेका यार जे चवण सां ठाहींदो आहे त जो खीर खुटंदो ई न आहे आओ या न अब आप उठ पुछण था तो ॻाल्हायो खोड़ असांजे त पठाण वेठा पठा था बजाइनि सियारे में हफ़्ते में ॿ झचट आओ या न अलाह जो मदीने मके पार पटे चवामी मदीने शरीफ पक्के शरीफ वियासीं असां 7 ॼणा हुआसीं वाल साहब मुंहिंजो गॾु हुयो मां बि गॾुसि 5 मुंहिंजा ॿिया साथी हुआ सभिनि चयो क़ुर्बानी कहिड़ी कयूं कुझु अॼु क़ुर्बानी था कयूं उठ जी महबूब करीम जी ज़ात पाण क़ुर्बानी 100 उठ कया सच उठ सोहरे नबी पाण पुठा चओ सुभाणे कन रिवायत में 63 ईंदो आहे त 63 उठ नबी करीम पाण ज़िबह कया बाक़ी नबी करीम छुरी मुबारक हज़रत अली कयूं अली बाक़ी तूं ज़िबह हज़रत अली पुठा ख़ुदा जो कसम तबरानी कबीर वारे लिखियो आहे त 100 उठ बिहारे हिकिड़ो हिकिड़ो कंदा नबी सही ज़िबह कंदा आया हिकिड़ो पुठो ॿियो पुठो जंहिंमहिल नबी करीम जे हथ में छुरी आहे उठनि खे सोहणे नबी ज़िबह करणु शुरू कयो आहे उठ जेके पाण में बीठा हासे घोर करे वधंदा अॻिते नबी करीम जे आॾो बिजू पिया जनि या रसूल अल्लाह असांखे को हालांकि जानवर बे जानवर खे कुछ में ॾिसंदो आहे त टिकी भॼी वेंदो आहे पर हदीस पाक में ईंदो आहे हबीब हिकिड़ो या ॿ उठ जमल पुठा बाक़ी उठनि जी नज़र पई त अॻिते घोर करे वठी करे नबी करीम जे आॾो बीठा आहिनि इशारा पिया कनि नबी करीम खे पंहिंजी ॿोली में पंहिंजे यार अॻ में मूंखे अब उठ कुसनि था या न ॻाल्हायो राज उठनि जा कुसनि था अलाह जो कानून वरी को पर जंहिंमहिल अल्लाह पाक जे हुकुम सां सालिह नबीअ जे दुआ सां अल्लाह जे नबीअ जे मौजूदे तहत ॾाची मुजादा पैदा थी आहे उन क़ौम उन ॾाचीअ खे पुठो आहे ॾाचीअ जूं खुजूं वधियूं अथनि रब डमर थी पियो आहे ओॾो त राज उठनि जा कुसदा कावड़ कोन कंदो आहे पर जेका सालिह जे नाले सां ॾाची आहे उहा कुसी पई आहे वढजी पई आहे रब कावड़जी पियो अल्लाह पाक उन जे मथां अज़ाब नाज़िल को के भोला थिया के बांदर थिया के खंजीर बणिया कंहिंजे मथां छिपू किरी पियो कंहिंजे मथां बाहि जा ओला किरिया अची जो रब नमरियो त ॻोठनि जा ॻोठ बर्बाद करे छॾी जंहिंजी नबीअ सां निस्बत थी पवंदी आहे उहा अल्लाह खे शइ प्यारी हूंदी आहे क़यामत जे ॾिहाड़े खोड़ माण्हुनि जा दोज़ख में वेंदा खोड़ लखे करोड़े माण्हू दोज़ख में वेंदा पर ख़ुदा जो कसम हदीस पाक में सालिह वारी ॾाची बि जन्नत में वेंदी मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी नाक़तुल क़ुसवा उहा बि जन्नत में वेंदी छो त हुनजी निस्बत रसूलुल्लाह सां आहे हज़रत यूनुस मच्छी जे पेट में वियो उहा मच्छी बि जन्नत में वेंदी इब्राहिम जाबो पुठो हो उहो बि जन्नत में वेंदो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे लाइ जेको जन्नत मां दुंबो आयो हो उहो बि जन्नत में वेंदो आहिनि जानवर पर नबियनि जे निस्बत जे करे जन्नत में वेंदा जेको निस्बत खां परे आहे उहो जन्नत में वेंदो कोन को दुआ करे छॾ ख़ुदा जी ज़ात नबी करीम जी निस्बत नसीब फरमाए अदा हाणे त मूंखे ॿुधाए त पत्थर मां ॾाची कंहिं पैदा कई ॾाढे जो ॾाची कंहिं पैदा कई काॾे पत्थर काॾे उठ का जिन्स आहे पर अल्लाह ताला ॾेखारियो त मां पंहिंजी कुदरत ॾेखारींदो आहियां पोइ जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला बशर अब्दे अम्मा मां मोहम्मद करीम जो नूर पैदा करे त करे सघे थो या न अल्लाह तो जे इन कानून जो मोहताज कोन्हे त जिन्स मां ठहंदी आहे रब जो मोहताज न आहे ख़ुदा फरमाए थो मां छा मिटी छा इंसान जिन्स आहे मिटीअ जी जिन्स इंसान सां मिले थी न मुंहिंजा प्यारा भाव दीन अहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जेकॾहिं नूर खे खाराए त अल्लाह जी मर्ज़ी आहे नूर न खाईंदो आहे नूर जॻह न खाईंदो आहे
छो न खईंदो आहे वहाबी का तुंहिंजी पीउ जी बादशाही आहे। मां तव्हांखे हारूत मारूत जे बारे में क़ुरान पाक में ॿुधायो नूर हा मलाइकात दुनिया में खाधो। पर ॿियो मिसाल तव्हांखे ॾियां, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं फिरौन जे मुक़ाबले में वियो त अल्लाह ताला खे अर्ज़ु कई मौला मां हथे ज़ालिम जे मुक़ाबले में थो वञा, मूंखे को मौजज़ो त ॾे। अल्लाह ताला फरमायो अलक़ असाक, ओ प्यारा मूसा जे काते जे हथ में लठ आ। इहा आयत छॾ त सही। हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठ जो फिटी गई आहे त लठ माना छा थी पियो? अॻियां जेके जादूगर फिरौन घुराया हुआ उन्हनि डोरियूं रसा धागा हिटा जो कया तो सभु नाग बन सम्झो था न भई, रसन मां नूरनि मां धागनि मां सुत्र मां नाग घुमंदा वञनि। मूसा अलैहिस्सलाम जे लठ मां नाग बणिजी वियो। मूसा अलैहिस्सलाम जे लठ मुबारक छा थियो जो हुननि जादूगरनि जा सभई नाग विही वई। जागो था, समझो था असुल छा है? चओ लठ आ। असुल छा है? काठी आ। पर छा खाधई? नाग बलाऊ खाधई। वरी जो खुदा जे नबी हथ जो त लठ जी लठ। सवाल थो पैदा थिए लठ जी लठ डोरियूं काॾे ज़ाहिर में आहिनि अलाए काॾे। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ जे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी लठ काठी थी करे नाग बलाऊ खाए त मूसा जो मौजज़ो आहे। जे मोहम्मद करीम नूर थी करे खाए त मोहम्मद करीम जो मौजज़ो आहे। जे मूसा अलैहिस्सलाम जी लठ खाई सघे थी त वो जो मोहम्मद करीम नूर थी करे बि खाई सघे थो। जे लठ खाई सघे थी ऐं हुनजे लठ हुजण ऐं काठी हुजण में फ़र्क़ु नथो पवे त नबी करीम जे खाइण सां बि मोजादा नूरानियत में फ़र्क़ु पवंदो पए। वो जो मोहम्मद अरबी जो नूरुल अला, ॾाढे जो मुस्तफ़ा नूरुल अला। पर मूसा जे वक़्त में लठ हूंदी हुई, मुंहिंजो महबूब सोहणो नबी लठ खणंदो। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी ॾाढी मज़ेदार ॻाल्हि थो करे। फरमाए थो असाए कलीमी गज़ब का असाफा गिरू का सहारा असाए मोहम्मद। हज़रत मूसा जे हथ में जेका लठ हुई छा हुई? गज़ब जो नाग बणंदी हुई। चओ छा बणंदी हुई? गज़ब जो। असाए कलीमी गज़ब का असा था पर गिरू का सहारा असाए मोहम्मद। सभी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद शरीफ मुझे महबूब से बुलंदा ज़बरदस्त। सल्लल्लाहु अलैहि सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लम अलैहि। वरी दो दफ़ो मुझे हबीब से बुलंदा ज़बरदस्त करे। अदा थका त आयो न ॿुधो न। मां पंहिंजे मौज़ूअ खां परे हलियो वियुसि। ॻाल्हि पे कयमि त जेकॾहिं जहिड़ो दुआ घुरे जागो था मुर्दे जे लाइ, मैयत जे लाइ, पीउ जे लाइ, भाउ अज़ीज़ करीब लाइ, दोस्त उस्ताद मुर्शिद जे लाइ, त उन जी दुआ मुर्दे खे क़ब्र में फ़ाइदो ॾींदी आहे। कुरान उनखे सारायो आहे। ॿुधो हदीस पाक में नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाए था मल मय्यत फिल क़ब्र कल गरीकिल मुतग़म्मिस यंतज़िरु दावतन तलहक़हु मिन अब्दिन औ उम्मिन औ सिद्दीक़िन। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था त मय्यत क़ब्र में जॾहिं वेंदो आहे त मय्यत क़ब्र में ईअं हूंदो आहे जीअं ॿुधंदो माण्हू दरियाह में हथ हणंदो आहे। अल्लाह शल पनाह ॾे माण्हू न को ॿुधी पवे दरियाह में त पोइ वीचारो हथ हणंदो आहे, थापोड़ा हणंदो आहे। चइबो आहे न त ॿुध ते खे कख जो विश्वास।
कख ॾिसंदो त हथ हणंदो, ईअं न साईं। काठी ॾिसंदो त हथ हणंदो, रसो उछलालींदे त हथ हणंदो, पटको उछलालींदे त हथ हणंदो, त मन बचा, ईअं न साईं। पोइ जे सहारो मिलियुसि त बि सहारे जे ज़रिए दरिया मां निकिरी पार। नबी करीम फरमाइनि था त मैयत बि कबर में उन ॿुॾंदे माण्हू ॿुॾंदड़ माण्हू वांगुरु हथ हणंदो आहे। यंतज़िर दावतन, हुज़ूर करीम जी ज़ात फरमाइनि था ओ मैयत कबर में दुआ जो इंतज़ार कंदो आहे। दुआ जो छाजो इंतज़ार कंदो आहे? तलहिक़ुहु मिन अबिल औ उम्मे औ सिद्दीक़, ओहा दुआ हुनखे पोइ दोस्त वटां मिले, पीउ वटां मिले, पुट वटां मिले, अज़ीज़ वटां मिले। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त मैयत खे कबर में दुआ एतिरो फ़ाइदो ॾींदी आहे जो ज़मीन खां वठी करे आसमान ताईं जेको बि सामान आहे एतिरो कोन इंसान खे फ़ाइदो ॾींदो आहे जेतिरो मैयत खे दुआ कबर में फ़ाइदो ॾींदी आहे। ॿी हिकिड़ी मुंहिंजे महबूब जी हदीस आहे जंहिंमें पाण फरमाइनि था त उम्मती मरहूमह, मुंहिंजी उम्मत बख़्शल आहे। सहाबा किराम अर्ज़ु या रसूल अल्लाह कीअं? पाण फरमाइनि था इज़ा दुफ़िनू फिल क़ुबूर फदिल इस्यान, मुंहिंजा उम्मती जॾहिं क़ब्रुनि में वेंदा त क़ब्रुनि में पाण सां गुनाह कयूं वेंदा। कंहिं निमाज़ कान पढ़ी हूंदी, कंहिं चोरी कई हूंदी, कंहिं कूड़ो ॻाल्हायो हूंदो, कंहिं ज़िना कई हूंदी, कंहिंखां कहिड़ो गुनाह थियो हूंदो। हबीब फरमाइनि था मुंहिंजा उम्मती क़ब्रुनि में वेंदा पाण सां गुनाह कयूं वेंदा, छो त हुन दुनिया में गुनाह कया हूंदा, उहे क़ब्र में पाण सां गुनाह खणी वेंदा। पर जॾहिं क़यामत जो रिहाणो थींदो मुंहिंजा उम्मती क़ब्रुनि मां निकिरंदा त मुंहिंजे उम्मत जो गुनाह हूंदो ई कोन को। सहाबा किराम अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, माण्हू जॾहिं मरी वेंदो आहे इनक़ता अमलहु, हुनजा अमल ख़तम थी वेंदा आहिनि। निमाज़ पढ़ंदो हो, मरण खां पोइ कोन पढ़ंदो, हज कंदो हो, क़ब्र में हज कोन कंदो, रोज़ा रखंदो हो, क़ब्र में रोज़ा कोन रखंदो, दुनिया में तौबह ताइब थींदो हो, क़ब्र में तौबह जो दरवाज़ो बंद आहे, गुनाह खणी वेंदो क़ब्र में, निकिरंदो त गुनाह कोन हूंदो। छाजे करे? जागो था अब हिते मां गुनाह कयां वरी तौबा कयां त उम्मीद आहे अलाह माफ़ कंदो, पर क़ब्र में मरण खां पोइ तौबा जो दरवाज़ो बंदि थी वियो। या रसूल अल्लाह, तव्हां था चओ त मुंहिंजा उम्मती क़ब्र में वेंदा त गुनाह कयूं वेंदा। हदीस आहे नबी जी, मता सुभाणे मुला ठंडा वजे अच त मां हदीस ॾेखारियां। मुंहिंजे महबूब फरमायो त मुंहिंजा उम्मती क़ब्र में वेंदा त गुनाह खयो वेंदा, पर क़यामत जे ॾींहुं निकिरंदा त गुनाह न हूंदुनि। असहाबनि या रसूल अल्लाह, ये कीअं बख़्शा? उम्मती मग़फ़ूरुन या मरहूमा, मुंहिंजी उम्मत बख़्शल आहे, मग़फ़रत वारी आहे, इहो कीअं भला क़ब्र में कीअं गुनाह बख़्शजी आहे? सरवर काइनात अलैहिस्सलाम फरमाइनि था त इस्तिग़फ़ार औला बिहिम व अहमा बिहिम, उहे जॾहिं मरी विया क़ब्र में विया, उनजे अज़ीज़नि मिटनि माइटनि उन्हनि जे पुठियां दुआऊं घुरियूं, ख़तमा ॾियारिया, ख़ैरातूं कयूं, इस्तिग़फ़ार कयूं। उन पोयनि दुनिया में रहंदड़नि जे दुआ जे सदके मैयत जा गुनाह लही विया। ॾाढे ॻाल्हायो सिजावल में मुंहिंजी तकलीफ़ उते वहाबनि जो गढ़ आहे। मां इहा हदीस ॿुधाई त हिकिड़े वहाबीअ चिठी लिखी मूंखे चईंदी पोइ तव्हांजा जेके सुन्नी आहिनि यारी बि कंदा आहिनि, ख़तमो बि ॾियारींदा आहिनि, उर्स बि कंदा आहिनि, ॿारहो चालीहो ख़ैरात सभु कंदा आहिनि। पोइ ज़रूरु तव्हांजा माइट क़ब्र में खाईंदा हूंदा, पोइ खाईंदा हूंदा त हाज़मो बि थींदो हूंदो, हाज़मो थींदो हूंदो त क़ब्र में ज़रूरु काकूस बि कंदा हूंदा। पोइ जॾहिं क़ब्र में काकूस कंदा उते भंगी त आहिनि कोन, पोइ तव्हांजे सुन्ननि जूं क़ब्रूं त गंद जागो दादा निंड उन्हें दुखी नज़र विचारने पई।
भई खाईंदा वरी हाज़मो थींदो वरी क़बर में हंगदा वरी भंगी थो पिया कोन जो सफ़ाई ते अचनि यार मूंखे मुंझाए पियो त मुफ़्ती खे थो मुंझाया चिठी लिखी मां चिठी पढ़ी चयो मदा तुम्हारी ॻाल्हि सची आहे जहिड़ो सुवाल तहिड़ो जवाबु मुंहिंजो क़बर में असांजा खाईंदा बि आहिनि हाज़मो बि थींदो अथनि जंगल जो ख़्याल बि कंदा आहिनि पर क़बर में सफ़ाई थी वेंदी आहे उहो कीअं मुंहिंजो असीं पंहिंजनि खे खारायूं था अवी कोन था खारायो अवां वारा बुखिया वेठा आहिनि असां वारो जंगल जो ख़्याल कंदो तव्हां वारो वात पटियो वेठो अब समझो ॻाल्हि आहे अब मां तव्हां खां पुछां थो मसइलो ॿुधायो अवां जेका ख़ैर ख़ैरात साईं वरो हाजी अली बरादर जी ख़ैरात हुई बाबा इहो भक्त तव्हां खाई छॾियो या हाजी साहिब जी क़बर ते रखी आयो ॾाढी ॻाल्हायो मां सम्झा मोटा वटि खारायो कोन पुछो जो कोन था लेकिन इहो त थियण जो खानो ख़राब कयो हुयो अब तव्हांखे खारायो क़बर ते त कोन लॻो खाए को वास्ता छा खाइबो आहे जे क़बर ते छॾे अचिजे हाथ कोई रोग थींदो हुजे हाथ वाईंदा बि खाधो वाज़ो थियो उहो अॻिते ईअं न पर असां जेको बि ताम खाईंदा आहियूं खाईंदा आहियूं असां खाईंदा आहियूं केरु खाईंदो आहे पोइ असां छा चवंदो या अल्लाह हिन ताम जो सवाबु चओ हिन ताम जो हाजी अली मुराद जी रूह खे बादशाह हाजी मोहम्मद बख्श जी रूह खे पहुचा इहे न बाबा ईअं चवंदा हुयो ॿियो वरी को ॿुधायो मूंखे ॿुधाए त सवाब जो गंदो निकिरंदो आहे अलाए वहां वटि सवाब बि गंदो थींदो अलाए छा इन्हनि वारो सवाब बि हाज़मो करे पोइ दस्ता हणंदा हलंदा जा सवाब जा ख़ुदा शल खानो ख़राब करनि जाहिलनि खां पुछो जाहिलनि वारा सुवाल छो था कयो पिया असांजो अक़ीदो आहे सुन्नत जमात वारा यारी कनि उर्स कनि ॿारहो कनि ख़ैरात कनि चालीहो कनि टीठो कनि उहो नाले अल्लाह जे हूंदो आहे नियत उन मैयत जो हूंदो आहे उनजो सवाब मैयत खे पहुचंदो आहे उहो सवाब अहिड़ो आहे जो क़यामत ते पियो हूंदो आहे किनो कोन थींदो आहे किनो थींदो न न सवाब किथो करे कोन थींदो आहे हिन जो ख़ुदा अकुल छॾियो आहे खसे अदा जेके कांव खाईंदा अथनि जो अकुल अहिड़ो हूंदो हिननि जे किताब में लिखियल आहे फतावा रशीदिया में त साईं उर्स खाइणु हराम आहे पर कांव खाइणु सवाब इन्हनि जे किताब में फतावा रशीदिया में लिखियल आहे देवबंद वहाब जे किताब में लिखियल आहे लिखनि था पिया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उर्स पीरान पीर जी यारहीं हज़रत इमाम हुसैन जी सबील इहे सभई हराम पर जे हिंदू व्याज जे पैसनि मां व्याज जा पैसा लॻाए बि हिंदू ऐं सबील लॻाए त उन्हीअ मां पाणी हली पीजे जाए हाणे अवां हिकिड़ो दफ़ो कलमो त भरियो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह ॿिन्ही कलमे जो कसम अथव जेको नबी जो उर्स हराम करे महबूब जे गुलाम हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी यारी हराम करे रोज़ादा अल्लाह जे बादल पीर इमाम हुसैन आली मक़ाम जे सबील खे हराम करे ऐं वरी हिंदुनि जे सबील खे हिलाल चवे कांव खे हिलाल चवे ऐं ईअं बि लिखियो त हिंदू जेकॾहिं होली कनि हिंदू जेकॾहिं ॾियारी कनि होलीअ जो ऐं ॾियारीअ जो ताम जेकॾहिं उस्ताद खे नौकर खे दोस्त खे ॾियनि ऐं उहो भली मुस्लमान हुजे त उहो मुस्लमान उस्ताद हिंदुनि जी होली बि खाए ॾियारी बि खाए पर उर्स न खाए हाणे अवां इन जो अंदाज़ो लॻायो त इहे मुस्लमान या हिंदुनि जी औलाद जंहिंजे अक़ीदे में माअज़ल्लाह हिंदुनि जूं शयूं हलाल हुजनि नबी जो उर्स हराम हुजे उन्हनि जे मज़हब मुजाहिदा कहिड़ो मुस्लमाननि जो आहे मां तॾहिं त चवंदो आहियां त मुला कलमो न भर राम राम वञी कर तुंहिंजो कलमे सां कुझु न वञे कलमो उहो भरे जेको मुस्तफ़ा खे सॾ कंदो आहे या रसूल अल्लाह करे
कलमो भरे जेको महबूब खे हाज़िर नाज़िर सम्झंदो आहे, कलमो भरे जेको मोहम्मद अरबी खे नूर अला नूर मञींदो आहे, कलमो भरे जेको नबीअ खे बाअख्तियार मञींदो आहे, कलमो भरे जंहिंजो अक़ीदो आहे त अॼु असांजे ॻोठ में जलसो थी रहियो आहे, मदीने वारो साईं ॾिसी रहियो आहे। साईं ॾिसे थो या न? देवबंदन वहाबन पंहिंजे किताब में लिखियो आहे फतावा रशीदिया जो जेको मुसन्निफ़ आहे रशीद अहमद, उन जो शागिर्द आहे मौलवी खलील अहमद अंबेठवी। उन अंबेठवी पंहिंजे किताब बराही ने कादिया में नऊज़ बिल्लाह लिखियो आहे त नबी करीम खे भित जे पुठियां जी बि ख़बर न आहे। नबी करीम खे नऊज़ बिल्लाह, चओ नऊज़ बिल्लाह, ॾाढे चओ नऊज़ बिल्लाह, भित जे पुठियां जी बि ख़बर न आहे। माज़अल्लाह महबूब त ख़ुदि फरमायो आहे अवां जॾहिं घर में वञो बच्चा तव्हांजा वेठा आहिनि, न्याणियूं भेनरूं माइट अज़ीज़ करीब, त घर में चवंदा को अस्सलामु अलैकुम, छा चइजे? मुस्लमान हो मुस्लमान में सलाम ॾियो। पर मुंहिंजे हबीब फरमायो आहे जेकॾहिं तव्हां ख़ाली घर में विया हो, दरु बि तव्हां खोलियो आहे, चाबी बि तव्हां खोली आहे, को घर जे अंदरि मौजूद कोन्हे, अव्हांजो पारो ख़तम लॻो आहे फसल्लिमू अलैया लिअन्न रूही मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन। नबी से फरमाइनि था ख़ाली घर में मुंहिंजे मथां सलाम चवंदा कयो, छाजे करे जो मां मुहम्मद जो रूह मुबारक हर मोमिन जे घर में मौजूद हूंदो आहे। अस्सलामु अलैकुम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह चवंदा हो, मां तव्हांखे वालेकुम सलाम जो जवाब ॾींदो आहियां। असांजो नबी हाज़िर नाज़िर आहे, कलमो भरियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, माना कयो अलाह खां सवाइ ॿियो अलाह न आहे, अलाह खां सवाइ ॿियो अलाह हो मोहम्मद अल्लाह जो रसूल या हुयो? मोहम्मद अल्लाह जो रसूल मुला खे जो मुला माना त कर मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे चवंदे त ठीकु आहे। जे मुला चवे मोहम्मद अल्लाह जो रसूल हुयो त ज़ाल खे तलाक पइजी वञे, माई हराम थी वञे, पाण काफ़र थी वञे। मोहम्मद करीम जे लाइ हुयो कोन चइबो, हुयो उन लाइ चइबो आहे जेको अॻे हुयो हाणे कोन्हे। असांजो अक़ीदो आहे त अॼु बि मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। थारू सारा चवंदा आहे, शाहपुर चाकर वारा चवनि था आहे, हाला वारा चवनि था आहे, मदीने वारा चवनि था आहे, मके वारा चवनि था आहे। इन मां साबित आहे त मोहम्मद मुस्तफ़ा हर मोमिन सां गॾु, पर आहे ईमान वारे सां गॾु, बेईमान सां कोन्हे। कंहिंसां कोन्हे गॾु बाबा? ईमान आहे त चवणो नबी बि गॾु आहे। नबी जॾहिं गॾु आहे तॾहिं त चवंदो आहे न अस्सलामु अलैका अय्युहन नबी। जॾहिं अतहियात पढ़ंदो आहे त कीअं चवंदो आहे? इन मौलवी खे चओ अतहियात पढ़ी ॿुधायो, चवंदा अस्सलामु अलैका अय्युहन नबी। जो जिब्रा माना त कर, माना कंदो ऐं नबी तो ते सलाम। छा चवंदो ऐं नबी? ॾाढे जो ऐं नबी, ऐं नबी उनखे चइबो आहे जेको साम्हूं हूंदो आहे। तोते सलाम उनखे चइबो आहे जेको साम्हूं हूंदो आहे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे जो निमाज़ में चवे थो या नबी तोते सलाम, ॿाहिरि कहिड़ी लुंडी थी खावई जो झले थो सलातो सलाम न पढ़ो। या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है। जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है, जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो कुरान हदीस मुताबिक सही आहे। अल्लाह ताला का दुआ है कि खुदा तआला के नबी पाक के तरीके से हलाए। जागो थाला बाजू मोहम्मद रब को बोल रे,
माजू है अपने आप को रोलना बुलारो नहीं बनाते धनी को थी माजू मोहम्मद रब को बोलन समझो बाजू सिराई किया माना नबी के छड़े अल्लाह के को लुट छो बाजू मोहम्मद रब को बोलन माजू है अपने आप को रोलना बिला सबा बड़ो खीर मिलोड़ना बोला तो खीर खरीदा बिला सबा बड़ो खीर मिलोड़नो मुफ्त में उम्र खपे दीनो जेकर चाहिए हद को मिलना चौड़ा दे जेकर चाहिए अहमद नाम तकदीरो जेकर चाहिए हद को मिलना अहमद नाम तकदीरो जिथ जो वेखी नाम मोहम्मद तुम अखियों से नज़ीरो जेकर चाहिए हद को मिलना लेकिन समझा काने अदा एहल कोई राज निराले अशक दे माशूक निशाने एहल कोई राज निराले अशक दे माशूक निशाने छोड़ो मसले कुल जुज़ो वाले छोड़ो मसले कुल जुज़ो वाले मुफ्त मगज़ खपे दीरो जेकर चाहिए हद को मिलना अहमद नाम तकदीरो जिथ जो वेखी नाम मोहम्मद दोस्तों मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो शख़्स हो उन जा गुनाह घणा हा जॾहिं मरी वियो त माण्हू हुनखे टंग खां वठी करे ढेर ते चढ़ाए छो त पूर्व जे लाइक़ न हो अल्लाह पाक वटां वही आयो ओ प्यारा मूसा मुंहिंजे यार खे माण्हुनि उछलाए छॾियो आहे इनखे गुस्ल बि ॾियाराए कफ़न बि ॾियाराए जनाज़ो बि पढ़ाए ऐलान कर त जेको हिनखे जनाज़े में ईंदो उन जा बि गुनाह बख़्शिजी वेंदा मूसा अलैहिस्सलाम उनखे खड़ायो जनाज़ो पढ़ाई अल्लाह जे नबी ऐलान जो ख़ल्क़ जी गलती दफ़न कराई पर खुद को दिल में बीठो आहे मौला सम्झ नथी पए हे हुयो त ढेर ते उछलण जहिड़ो तुंहिंजो यार छा थी थियो रब्बुल आलमीन फरमाए लम्मा यनशुर तौरात इन जी आदत हूंदी रोज़ानो तौरेत खोले वेंदो हो तिलावत कंदो हो वो तिलावत कंदे कंदे पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबीअ जो नालो ॾिसंदो हो त नाले खे चुमियूं ॾींदो हो ओ प्यारा मूसा जेको मुंहिंजे महबूब नबीअ जो नालो चुमे उन सां दोज़ख जी बाहि हराम उन जे मथां जन्नत वाजिबा जिथ जो वेखी नाम मोहम्मद जिथ जो वेखी नाम मोहम्मद जिथ जो वेखी नाम मोहम्मद तुम रखिया नज़ीरो जेकर चाहिए हद को मिलना अहमद नाम तकदीरो जिथ जो वेखी नाम मोहम्मद अल्लाह से जी हाज़िरी कबूल करे मुझी भी अल्लाह हाज़िरी कबूल करे हाजी अली मुराद खे अल्लाह ताला जन्नत में आला मक़ाम अता फरमाए तव्हां असांजी ख़ुदा तबारक व तआला महबूब जे सदके रोज़े शरीफ़ जो दीदार नसीब फरमाए दोस्तों हिन में लिखियो अथई त हिकिड़े मुला वहाबीअ चयो आहे इमाम हसन हुसैन हज़रत अली ताईं इहे अहल बैत न आहिनि तंहिंजे करे तव्हां वज़ाहत कयो बाबा इन्हनि जे अहल बैत जे दुश्मननि ते लानत अथनि हाणे जिते लानत आहे उनखे अञा वधीक ॿियो जेको चओ था अञा लिखिया अहल बैत आहे अली अहल बैत आहे
हसन भी अहल बैत, हुसैन भी अहल बैत। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वराउल वरा है। जो सुभान अल्लाह चओ तो यो घरानो इतरानो घरानो आहे। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वराउल वरा है। इसमें हसनैन है, फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। मुझे प्यारे नबी करीम जी ज़ात फरमायो आहे किताब अल्लामा तबरी जो लिखियल जंहिंजो नालो आहे ज़खाइरुल उक़बा। उन ज़खाइरुल उक़बा जे अंदरि हदीस पाक आहे, नबी सही फरमाइनि था अहल बैत सां जेको मुहबत कंदो त खे ॿ मुबारकूं। चओ सुभान अल्लाह। उनखे घणियूं मुबारकूं? कंहिंखे जेको अहल बैत सां कहिड़ी पहरी मुबारक हयात अहल बैत सां मुहबत करण वारो मोमिन आहे। ॿी मुबारक त हिलाली आहे, जंहिंजे दिलि में अहल बैत जी मोहबत सम्झो त हिलाल जो आहे। शुक्र आहे, शुक्र आहे। वरी पाण अॻिते हदीस में ज़खाइरुल उक़बा में लिखियो पियो आहे, अल्लामा तबरी लिखे थो ज़खाइरुल उक़बा जे अंदरि नबी सही फरमाइनि था जेको अहल बैत जो दुश्मन आहे उन जे लाइ वरी ॿ फिटकारूं आहिनि। या रसूल अल्लाह कहिड़ियूं? पाण फरमाइनि था पहिरीं त मोमिन कोन्हे, ॿियो नंबर त हू हराम जो पिंजो आहे, हिलाली कोन हूंदो। हाणे मां छा कयां? क़ुरान थो चवे, हदीस जो हिलाल जो कोन हूंदो। जेको हिलाल जो हूंदो सो चवंदो हसन हुसैन अली अहल बैत आहिनि। तव्हां बि चओ अहल बैत। ऐं जेको नथो वञे त हिते हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि कयो, लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। माना जेके अहल बैत जा दुश्मन पंहिंजे अलाह जी तव्हां बि चओ लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत, लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत, लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। अल्लाह तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल करे। दुआ खां अॻु में ही मुंहिंजो किताब लिखियल आहे जंहिंजो नालो आहे सैफ़े सिकंदरी। वहाबिन जे लाइ पोयों ॾींहुं आहे सप्पा। इंशाअल्लाह ताला हिनखे 12-14 साल थी विया आहिनि, अॼु ताईं कंहिं वहाबी हिन जो जवाब न लिखियो आहे। अवां पढ़ो, एतिरा बि वहाबी एतिराज़ कंदा आहिनि, उन सभिनी जा हिन में जवाब मौजूद आहिनि। दुआ खां पोइ तव्हांखे किताब मिलंदो। हथियार हूंदो त दुश्मन तव्हांजो मुक़ाबिलो करे कोन सघंदो। ॿियो ही किताब आहे जंहिंजो नालो आहे मकतूबा शरीफ़ हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धनी। हिन में शरीयत, तरीक़त, हक़ीक़त ऐं मार्फत जो बयान आहे। पीर सईद रोज़े वारा ख़त लिखंदा हुआ वॾनि वॾनि आलिमनि खे शरीयत जे बारे में, तरीक़त जे बारे में, हक़ीक़त मार्फत जे बारे में। उहे अरबी फारसी में हूंदा हुआ। उन्हनि डॉक्टर साहब डॉक्टर नज़र हुसैन जो तर्जुमो भी कयो अथई, तशरीह भी लिखी अथई। पीर सईद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जी सवाल हयात भी लिखी अथई। ही किताब पढ़ंदो इंशाअल्लाह ताला तव्हांखे सभु ख़बर पइजी वेंदी। अल्लाह ताला खां सुवाल आहे ख़ुदा शिव तव्हांजा असांजा बेड़ा पार करे नबी करीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत नसीब फरमाए। वहाबीअ जे पोयां नमाज़ पढ़णु जाइज़ आहे या न? अदा गॾा खे मसले ते बिहारबो तंहिंजे करे वहाबीअ खे मसले ते न बिहारजो। अञा बि गॾो चङो आहे, मालिक जो चवणु कंदो आहे गॾा कोन ख़राबु ये तो वहाबी सां दोस्ती रखिजे, नमाज़ जी जाइज़ कान्हे का दोस्ती कीअं रखिजे। महबूब फरमायो ला तुआकिलूहुम वला तुशारिकूहुम वला तुनाकिलूहुम। हुन सां न खाओ, न पीओ, न शादी कयो, न हुन सां ॻाल्हायो। तव्हां सभई छा था चाहियो त अहले सुन्नत वल जमात जो जी ॻाल्हि मथे थिए आहे। हथ मथे खणो वारे सां
वेहो भला वेहो अरे वेहो जे बलाकार सुनत जमात जी मथे वेहो पवंदा हथ तो कयो तो भगा भी वञो अब सुन्नत जमात जी ॻाल्हि मथे कीअं थींदी ॿुधायां हाणे तव्हांखे ॿ अखर थो ॿुधायां तव्हां सम्झी वेंदव जेकॾहिं कंहिं मदरसे में न पढ़ा था अरबी फारसी कुरान हदीस तफसीर वग़ैरह न पढ़ा अॼु तव्हां मूंखे घुरायो आहे मूंखे तव्हां छो था घुरायो त कुरान हदीस मां असांखे महबूब जो शान ॿुधायो इस्लाम जे बारे में असांखे कुरान हदीस मां ॿुधायो अब कुरान हदीस आलम ॿुधाईंदो या जाहिल ॿुधाईंदो ज़ोर सां चओ पैदा थींदा कहिड़े जॻह ते पैदा थींदा मदरसनि में अवां पंहिंजे मदरसनि सां ताउन कयो ख़ुशूसन मां तव्हांखे अपील कंदुसि तव्हांजो तवजो छिकाईंदुसि अवां नौशारे वारनि दिल्ली नौशारे वारनि जो भाग आहे जो तव्हांजे नौशहरे जे शहर जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात जो मदरसो त क़ाइम आहे पर उते जेको आलिम आहे सो हिकिड़ो बहितरीन आलिम आहे पढ़ाइण जो क़ाबिल नेक सालिह माण्हू अहिड़ो बहितरीन आलिम आहे जो असां अहले सुन्नत जमात खे उन उस्ताद जी मथां फ़ख्र आहे अल्लाह से हमेशा दुआ कंदा आहियूं ख़ुदा अहिड़े आलिम खे वॾी हयाती अता फरमाए जंहिंजो फैज़ ख़ुदा करे क़यामत ताईं हलंदो रहे तव्हांखे ख़बर हूंदी त उहो मदरसो मच्छी मार्केट में तमामु नंढड़ी जाइ जिथे न शागिर्द रही सघनि था न हॉस्टल आहे न गोश्ती खानो आहे न उन जाइ ते को महिमान जे रहाइण जी जॻह आहे मामूली हिकिड़ा ॿ कमरा आहिनि घर में शुक्र आहे जो मार्केट वारनि जा दुकान आहिनि वीचारा राति जो ॿार था उते सुम्हनि था अगरि उहे दुकान न हुजनि त रहण जी जाइ कान्हे हाणे उतां जे जमात वारनि दोस्तनि कोशिशि कई आहे त उते जमात वारनि कोशिशि कई आहे जेको नौशहरे खां ॿाहिरां बाई पास थो वञे उते बाई पास ते 2 एकड़ ज़मीन मिले थी हिकिड़ो माण्हू जेको ज़मीन जो मालिक आहे हुनखे अल्लाह वधाए उहो थो चवे त मां मदरसे जे लाइ 10,000 फुट फी ज़मीन लाइ चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह 10,000 फुट फी ज़मीन लाइ बाक़ी ॿियो एकड़ ज़मीन जो अञा बि खपे थो चवे थो बाक़ी एकड़ जेकॾहिं तव्हां वठो त सिर्फ़ु 5 रुपया फुट जे हिसाब सां मूंखे ॾियो मां तव्हांखे एकड़ ज़मीन जो बि ॾियां ऐं ॿिया 10,000 बि ॾियां जे वॾी यूनिवर्सिटी ठहे वॾो कॉलेज ठहे अहले सुन्नत जमात जो कारखानो ठहे उते हिकिड़ो उस्ताद न हुजे 20 उस्ताद हुजनि 10 शागिर्द न हुजनि 500 शागिर्द उते पढ़नि तंहिंजे करे तव्हांखे अपील थो कयां त बराए महिरबानी इहो कमु थींदो पैसनि सां रोकड़ सां अवां उन मदरसे जो दीनी तरह तावन कयो माली जानी तावन कयो साईं हज़रत मौलाना मोहम्मद इस्माइल साहब ते रहनि था ॿी जमात रहे थी उन्हनि दोस्तनि सां राब्तो कयो वास्तो रखो तालुक जोड़ियो अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो सदक़ात ख़ैरात ज़कात क़ुर्बानी जा चमड़ा फ़सुल तव्हांजो लहंदो आहे उनजो अन्न वग़ैरह इन खां अलावा जेका बि तव्हां बि मदद करे सघो 4 पैसा गॾु कयो अंदाज़ो आहे 2.5-3 लख रुपया गॾु थींदा तॾहिं उहो एकड़ ज़मीन जो मिलंदो ऐं मां सम्झां थो का वॾी ॻाल्हि कान्हे का फुड़ी तलाव आहे मुस्तफ़ा जा परवाना कोशिशि कंदा 3 लख कहिड़ी वॾी ॻाल्हि काई वॾी ॻाल्हि कान्हे का रन बि कोशिशि करे थो थी सघे थो मां दुआ थो कयां अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए इन मदरसे सां तावन कंदो न बाबा जेतिरे बि ख़ुदा तव्हांखे तौफ़ीक़ ॾे इहे कोन्हे को त तव्हां लख रुपयो ॾियो या 10,000 ॾियो जेतिरो बि ख़ुदा तव्हांखे थोरो अल्लाह जे राह में ॾींदो मदरसो थी पवंदो ख़ुदा कदो सभिनि जा बेड़ा पार थी वेंदा हाणे अल्लाह जे दरगाह दसरा खणी दुआ घुरो ख़ुदा सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए ॾिसो त अहले सुन्नत जमात जे सुनण खे मज़ो आहे 52 ख़त्मा हिकिड़ा 22 ख़त्मा ॿिया क़ुरान जा सुभान अल्लाह
जो कर दिया बाप ने जो कर गाड़ी को बोल दिया अल्लाह जी सुन्नत बात की जो कर कोना में पता कर ले और सब ऐसा दुआ करो अल्लाह सब याद रखे रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या इलाहुल आलमीन माजी महबूब जी सबके साथ दुआ कबूल फरमा या अल्लाह ही खैर खैरात मंजूर फरमा ई जेका जमात जिक्र रसूल बुधी खुश किया मौला सब्र जो दिल ठरी वन या साजी इबादत कबूल फरमा या अल्लाह ही जेको भी सवाब मुझा मौला तुझे रजा खातर तुझे प्यारे हबीब करीम जे दरबार अक़दस में नजरानो तो पेश कयो था मुस्तफा जे रूह के नजरानो कबूल फरमा या अल्लाह हुजूर जे सदके खुलफा राशिदीन जे रूह के पहुंचा खुलफा राशिदीन के बाद में अहल बैत अतहार जे रूह के पहुंचा सहाबा किराम ताबईन तबो ताबे रज़वानुल्लाह अलैहि अजमईन तमाम औलिया जे रूह के मौलाई खत्मे जो सवाब पहुंचा महबूब करीम जे वसीले विसात सा या अल्लाह ई सवाब पीरन जे पीर महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी रूह के पहुंचा गौसल आजम जीलानी के सदके सा मौला तमाम वलियन गौसल कुतबन अब्दालन जी रूह के पहुंचा जा खुसूसन मौला इन खत्मे पाक जो सवाब खैरात जो सवाब मुलन जो सवाब कुरान पाक जो सवाब नात जो सवाब वाइज जो जलसे जो सवाब तमाम सवाब मरहूम मगफूर हाजी अली मुराद जी रूह के पहुंचा उनके अजीजन करीबन जी रूह के पहुंचा जिनके भी मुसलमान मौजूद हैं उनका मिट मायत गुजारे रहन मौला उन सभी को कब्रों को शादी फरमा या अल्लाह साजा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमा बे औलादन के सारे औलाद अता फरमा कर्जदार जा कर्ज माफ फरमा तंग दस्तन के हिलाल जी रोजी नसीब फरमा मौला बार बार मदीने की हाजिरी नसीब फरमा बैतुल्लाह शरीफ जो हज नसीब फरमा मौला असांजे दोस्तन ये खैरात कया उन्हनि जे माल में ईमान में दीन में दुनिया में बरकतों नसीब फरमा मौला उनके हमेशा हमेशा तौफीक नसीब फरमा तेरा हमेशा प्रोग्राम वधाईंदा या अल्लाह जेके असांजे रोशाने वारे मदरसे जा ताबन कल उनके बाल ईमान में बरकतों नसीब फरमा जेका ताली तलावत कल मौला के बाल में बरकतों नसीब फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम क़ालल्लाहु तआला फी शअन हबीबिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर